बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कीअं आहे दोस्तो, ख़ैरियत सां? बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। दुआ आहे तरफ़ पाक तव्हां वटि असां वटि जिथे किथे ख़ैरु करे। शल हिन महांगाईअ खे मुंहुं ॾियण जी बि हिकिड़ी ताक़त अता करे, छाकाणि त जेका अख़बार पढ़ूं था ऐं अख़बार में महांगाई जो जेको ॾिसी छिरक निकिरनि था, राति खां वठी जॾहिं ठका निकिता आहिनि ख़बर पई आहे छा ठका आहिनि, पोइ ख़बर पई महांगाई जा ठका आहिनि जिथे किथे। सो अलाह कंदो असां पंहिंजे आमदनियुनि में इज़ाफ़ो कंदासीं, पंहिंजो पाण खे अहिड़े लाइक़ु बणायूं जो हिन महांगाई खे मुंहुं ॾेई सघूं, अदरवाइज़ ॾाढो ॾुखियो आहे। ऐं उन लाइ असां हमेशह चवंदा आहियूं पंहिंजे घर भातियुनि खे, पंहिंजे ॾिसण वारनि खे त जेके दोस्त असांजा हीउ प्रोग्राम ॾिसनि था, उन्हनि जा घर भाती हीउ प्रोग्राम ॾिसनि था, हिकु फ़र्द ते न भाड़िजे घर में, जेकॾहिं ॿिया मौजूदु आहिनि घर में ऐं उन्हनि में शऊर बलासी ॾिनो आहे, उन में हिमत बि आहे, त छो न जिथे कमायो वञे थो जेकॾहिं उहो बहितरु आहे त शुक्र अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जेकॾहिं अञा उन में बहितरी हर माण्हू खे खपंदी आहे, त उनखे जेकॾहिं अञा अपग्रेड करिणो आहे पंहिंजो पाण खे, त उन घर मां, शहर मां, पाड़े मां, नौकिरी मां, किर्त मां, धंधे मां, दाड़ी मां निकिरणो पवंदो, कुझु ॿियो बि करिणो पवंदो। सो उन लाइ तमामु ज़रूरी आहे त हर फ़र्द कमु करे। जीअं वेस्ट में थींदो आहे त नंढी एज खां वठी हू पार्ट टाइम कंदा आहिनि, हू पंहिंजा कलाक मुख़्तलिफ़ स्टोर्स ते, मुख़्तलिफ़ फर्म्स में, मुख़्तलिफ़ ऑफिसिस में खपाईंदा आहिनि ऐं उन मां जेका उनजी कमाई थींदी आहे उहो पंहिंजे घर भातियुनि सां शेयर करे घर जो गाॾो हलाइण जी कोशिशि कंदा आहिनि, न त एटलीस्ट पंहिंजो ख़र्चो पाण कमाईंदा आहिनि। असां वटि अञा इहो ट्रेंड न आहे त असां पंहिंजो ख़र्चु पाण बर्दाश्त कयूं, पाण खणी सघूं। असां अञा ताईं वालिद खां, वालदा खां, वॾे भाउ खां, भेण खां या घर में कमाईंदड़ खां या दोस्तनि खां ओधर ते वठंदासीं ऐं पोइ वरी मोटाए ॾियण जो वाइदो करे विसारे छॾींदासीं। सो इन करे ज़रूरी आहे त हर फ़र्द कमाए, तॾहिं हिन महांगाई खे मुंहुं ॾेई सघिबो। प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। ख़ासि तौर ते असां वटि जेतिरा दोस्त पढ़ाई जे हवाले सां, मुख़्तलिफ़ कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन्स जे हवाले सां परेशान हूंदा आहिनि या चाहींदा आहिनि त असां को कहिड़ो ग्रुप जॉइन कयूं जिथे असांखे पढ़ाईअ में सवलाई थिए, या असां कहिड़ा किताब पढ़ूं जो असां उन कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन में के चङा नंबर हासिलु करे सघूं, त पोइ हिकिड़ो आहे सेल्फ स्टडी, ॿियो आहे कंबाइंड स्टडी, ॿियो आहे कंहिं अकेडमी में, कंहिं इंस्टीट्यूशन में वञी करे एडमिशन वठी ऐं उतां गाइडलाइन वठिजे। ऐं उन्हनि जी जेका एक्सपर्टी हूंदी आहे उहा इहा हूंदी आहे त मुख़्तलिफ़ सालनि जा पेपर्स रखी करे पोइ हू मिज़ाज जाचे ऐं शागिर्दनि खे हिदायतूं ॾींदा आहिनि त तव्हां हीउ पढ़ो, हिन मां बि सुवाल अची सघनि था, ऐं हिन क़िस्म जा सुवाल ईंदा आहिनि, तव्हांखे हिन क़िस्म जी स्टडी जी ज़रूरत आहे, हेतिरा कलाक हिन टाइम ते हिन सब्जेक्ट में तव्हां पंहिंजो पाण खे स्ट्रॉंग कयो। उन लाइ जेके असां वटि महिमान आहिनि, मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि, उहे इन ई क़िस्म जी अकेडमी हलाइनि था जिथे कंबाइंड कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन हुजे, सुपीरियर सर्विसिस जा एग्ज़ाम्स हुजनि या ॿियूं PCS में ईंदड़ जॉब्स जेके बि आहिनि, या सिंध पब्लिक कमीशन में या ओवरऑल कंहिं प्राइवेट फर्म में, पर पंहिंजो पाण खे कीअं अप टू डेट कजे, उन लाइ अॼु असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि जेके हिन अकेडमी खे हलाइनि बि था ऐं शागिर्दनि खे गाइड बि कनि था ऐं उनखे राह रास्त ते आणण जी कोशिशि बि कनि था। अॼु असांजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि साईं शमशेर अली सीलो साहिबु, जेके पाण शाइर बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु ही अकेडमी बि रन कंदा। साईं अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, भलीकार, ख़ुशि आहियो तव्हां? तबियत ठीकु आहे तव्हांजी? पहिरियां तव्हां वटि शागिर्द ईंदा आहिनि त हिकिड़ो माइंड सेट हुनजो ऑलरेडी क्लियर हूंदो आहे न, भई असांखे इम्तिहान ॾियणा आहिनि, मतिलबु कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन ॾियणो आहे। के ईंदा आहिनि भई अॼुकल्ह छा पियो करी, पोइ उन्हनि वटि हिकिड़ो जवाबु, साईं अॼुकल्ह मां CS जी तयारी पियो कयां। ॾाढो सुठो, कीअं पियो करी, छा पियो पढ़ी, अची विया तव्हां वटि, तव्हां हुनखे छा गाइड कंदा आहियो? मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ जा स्टूडेंट ईंदा आहिनि। हिकिड़ा जेके फ्रेश ग्रेजुएट हूंदा आहिनि जी, त उन्हनि जो इहो हूंदो आहे त मतिलबु बेसिक खां शुरू कजे, उनखे असां प्रिपरेशन फेज़ चवंदा आहियूं। ठीकु आहे। ऐं असां सां वरी सिंध में अलमियो इहो आहे जे असांजी एजुकेशन एतिरी स्ट्रॉंग न आहे। ठीकु आहे। ऐं ख़ासि तौर ते इंग्लिश जे हवाले सां ऐं कॉम्पिटिटिव एग्ज़ाम्स जो जेकॾहिं तव्हां ट्रेंड ॾिसो त मेजॉरिटी स्टूडेंट्स इंग्लिश में ई फेल थींदा आहिनि। सही। एसे में घणा एसे राइटिंग में हिकिड़ो त रीज़न इहो आहे त एजुकेशन काफ़ी वीक आहे। ॿियो रीज़न इहो आहे त असां वटि मुतालो एतिरो कोन्हे को, ख़ासि तौर ते सोशल मीडिया जो दौरु वञनि सभिनी वटसप में, त मुताले खां जेको आहे नौजवान हाणे परे थो भॼे। त इन हवाले सां स्टूडेंट हिकिड़ा इहे ईंदा आहिनि जेके फ्रेश ग्रेजुएट हूंदा आहिनि, ऐं ॿिया स्टूडेंट उहे ईंदा आहिनि जेके 1 या 2 अटैम्प्ट ॾेई चुका हूंदा आहिनि ऐं एसे या पिरसी में फेल हूंदा आहिनि।
छो त उन में सिर्फ़ु वरी राइटिंग स्किल्स खां अलावा वरी तव्हांजी क्रिटिकल थिंकिंग, सही तव्हांजी अप्रोच केतिरी आहे, सही। इहे सभु शयूं मतिलबु उहे चेक थींदियूं आहिनि। त इहे सभु शयूं पोइ असां कराईंदा आहियूं। ऐं हाणे मुंहिंजे ख़्याल में कल्ह रिज़ल्ट बि आयो आहे CSS जो। माशाल्लाह सां काफ़ी छोकिरा असांजा पंजाब कामयाबु थिया आहिनि हुन में। जी जी त सुठो हिकिड़ो आहे, आस्ते आस्ते ईंदा हिन में। त जी सुठी ॻाल्हि इहा आहे त हाणे स्टूडेंट्स खे गाइडलाइन मुहैया करण लाइ हिते असां वटि काफ़ी प्लेटफॉर्म्स मौजूदु आहिनि। हा पहिरियों ट्रेडिशनली स्टूडेंट्स लाहौर वेंदा या इस्लामाबाद वेंदा, हा पर हाणे जीअं त कॉम्पिटिशन बि वधी वियो आहे ऐं ग्लोबलाइज़ेशन जीअं जीअं वधी आहे, इंटरनेट जो दौरु वधियो आहे, त हाणे स्टूडेंट्स खे मतिलबु गाइडलाइन हासिलु करण लाइ एतिरी ॾुखियाई नथी थिए। सही। अच्छा दादा शमशीर, तव्हां माशाल्लाह शागिर्दनि खे ॾिसो था, परखियो था। तव्हां हिकिड़ो चवंदा आहिनि न त ड्राइवर ॿिए ड्राइवर जी ड्राइव खे सम्झी वेंदो आहे, प्लेयर ॿिए प्लेयर खे सम्झी वेंदो आहे त भई हीअ अगरि क्रिकेटर आहे या फुटबॉलर आहे या हीअ बैडमिंटन खेॾंदड़ आहे या टेबल टेनिस खेॾंदड़ आहे, त हुनजो हथु ॿुधाईंदो आहे त भई हिन जी केतिरी प्रैक्टिस स्ट्रॉन्ग आहे, हिन जा कहिड़ा वीक पॉइंट। तव्हां बि शागिर्द खे ॾिसी करे सम्झी वेंदा हूंदव, शागिर्द सां कम्युनिकेशन करे हुन सां ॻाल्हाए करे त भई हीअ किथे मयार बीठो आहे, हीअ कहिड़े हंधि बीठो आहे, हिनखे कहिड़े तरह सां गाइड कजे। जी इन ते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अचे। मां जॾहिं इंटर में पढ़ंदो हुउसि न, त मूंखे मुंहिंजो बाबा साईं पंहिंजे हिकिड़े दोस्त ॾे वठी वियो फिज़िक्स पढ़ाइण लाइ। हा त उनखे चएं त हिनखे पढ़ायोसि त सही, पर हे ॻाल्हाईंदो घटि आहे। सही। त बाबा जे दोस्त चयो इम्तिहान में ॻाल्हाइणो न लिखिणो पवंदो आहे। हा त तव्हांजी ॻाल्हि इन करे मां हिन में इहा ॻाल्हि एड कई हा त जेका बि ख़बर पवंदी आहे न स्टूडेंट जी, उनजी राइटिंग मां ख़बर पवंदी आहे त लिखियो छा अथई। सही। ठीकु आहे, उनजी अप्रोच केतिरी आहे, ठीकु आहे। ठीकु आहे, ऐं उनजी क्रिटिकल थिंकिंग, शयुनि खे क्रिटिकली केतिरो थो ॾिसे, उन मां ख़बर पवंदी आहे। त उन में वाक़ई वीकनेसिस हूंदियूं आहिनि। सही। ठीकु आहे, एतिरी स्ट्रॉन्ग न हूंदी आहे, ऐं इहो ई रीज़न आहे त मेजॉरिटी स्टूडेंट फेल था थियनि। सही। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे शमशीर, हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके टॉकेटिव हूंदा आहिनि, तमामु सुठो ज़बरदस्त ॻाल्हाए वेंदा, उनखे जॾहिं तव्हां लिखण लाइ ॾियो न त पोइ पियो हीअं हेॾां खणंदो हेॾां खणंदो, सोचींदो छा लिखां, किथां शुरू कयां, वरी लिखां, वरी ड्राहियां, वरी पोइ थोरो मुख़्तसिर डिफरेंस हूंदो आहे माण्हू माण्हू में। उनखे कहिड़े तरीक़े सां पॉलिश करण जी ज़रूरत आहे? ईअं न आहे त जेकॾहिं को टॉकेटिव आहे घणो त उहो लिखे बि सुठो। हा मां उहे ॻाल्हि थो कयां, लिखणु हिकिड़ी अलॻि फील्ड आहे। थी सघे थो सफ़ा मतिलबु इंट्रोवर्ट हुजे, ठीकु आहे, कम्युनिकेटिव न हुजे, पर उनजी राइटिंग सुठी थी सघे, तमामु सुठी हूंदी आहे अहिड़नि माण्हुनि जी राइटिंग। ऐं काफ़ी अहिड़ा मिसाल गुज़रिया आहिनि। जेकॾहिं तव्हां ॾिसो चार्ल्स डार्विन इंट्रोवर्ट हूंदो, इवन जेको न्यूटन हो उहो बि इंट्रोवर्ट हो, पर हेॾा वॾा वॾा नाला पैदा थिया आहिनि। त राइटिंग ख़ुदि माना हिकिड़ो पंहिंजी हिकिड़ी फील्ड आहे, ठीकु आहे, उहा ख़ुदि प्रैक्टिस थी घुरे। ठीकु आहे, असां वटि इहो आहे जो प्रैक्टिस घटि आहे राइटिंग। स्टूडेंट ख़ासि तौर ते इलाही स्टूडेंट त अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे जंहिं महिल राइटिंग करण लाइ चइबो आहे, शुरू में उन्हनि खे काफ़ी डिफ़िकल्टी थींदी आहे। सही। ठीकु आहे, उहो इन ई आहे जेकॾहिं कंहिं हिकिड़े अहिड़े माण्हू खे स्टेज ते घुराए चइजे त हाणे ॻाल्हायो, जंहिं कॾहिं ॻाल्हायो न हुजे त ज़ाहिर आहे हुनखे शिवरिंग थींदी, कॉन्फिडेंस हुनजो शटर थींदो। राइटिंग बि इन ई आहे। राइटिंग जेसि ताईं तव्हां लिखो नथा न, त असां चवंदा आहियूं पेन ऐं ब्रेन जे विच में हिकिड़ो डिस्टेंस हूंदो आहे, उहो कॉन्स्टेंटली लिखण सां ई ख़तमु थी वेंदो। सही, ज़बरदस्त ॻाल्हि कई। हिकिड़ा शागिर्द उहे आहिनि जेके तव्हां ताईं पहुचंदा अकेडमी में, ॿिया खोड़ सारा हींअर असांखे टेलीविज़न ते ॾिसनि था जेके सेल्फ स्टडी कनि था, मुख़्तलिफ़ किताब रेफरेंस जे तौर ते पढ़नि था, उन्हनि में ऐं अकेडमी जॉइन जेके स्टूडेंट्स आहिनि उन में छा फ़र्क़ु थिए थो? हा साईं, ॿई प्लेटफॉर्म्स आहिनि अवेलेबल। इवन मां पाण 2008 में CSS क्वालिफाई कई त मां काई बि अकेडमी जॉइन न कई हुई ऐं पाण ई सेल्फ स्टडी कई। ठीकु आहे, हे जेको कॉम्पिटिटिव एग्ज़ाम आहे इहो बेसिकली जीअं ट्रेडिशनल एग्ज़ाम्स थींदा आहिनि न, जंहिंमें हिकिड़ो को मख़सूस सुवालु हूंदो आहे ऐं उन मख़सूस सुवाल जा मख़सूस के जवाब हूंदा आहिनि, ऐं पोइ वरी असां छा कंदा आहियूं, उन्हनि जवाबनि खे मेमोराइज़ करे एग्ज़ाम में रिप्रोड्यूस कंदा आहियूं। त हे एग्ज़ाम उन सतह जो न आहे, उन लेवल जो न आहे। ईअं हुजे त पोइ त मेजॉरिटी स्टूडेंट पास थियनि। हिन जे अंदरि तव्हां ॾिठो वेंदो आहे त तव्हां वेल रेड केतिरा आहे। ठीकु आहे, CSS जे अंदरि हिकिड़ो चवंदा आहिनि त यू शुड नो एवरीथिंग अबाउट समथिंग एंड समथिंग अबाउट एवरीथिंग। माना तव्हांखे हालात हाज़िरा जी बि ख़बर हुजे, थोरी घणी तव्हांखे पॉलिटिक्स ते बि ख़बर हुजे, तव्हांखे थोरी फ़िलासफ़ी बि ख़बर हुजे, लिटरेचर बि पढ़ियलु हुजे। हाणे अकेडमीज़ ते अचूं था त अकेडमीज़ बेसिक गाइडेंस जे हवाले सां त तमामु सुठो किरदारु अदा पियूं कनि,
पर अकेडमी बिल्कुलु तव्हांखे हिकिड़ी फिनिश्ड प्रोडक्ट बणाए हर शइ तव्हांखे तयारु करे मोकिलनि, इहा का बि अकेडमी पाकिस्तान हिन वक़्तु ताईं नथी करे। अल्टीमेटली स्टूडेंट खे पाण महिनत करणी पवंदी आहे। पोइ हीउ जेको लाहौर वारो कॉन्सेप्ट आहे, हितां काफ़ी ॿार असांजा वञनि था भई असांखे अगरि CSS जी तयारी करणी आहे त असां लाहौर में वञी कयूं, ऐं इवन पेपर्स बि उते था ॾियनि लाहौर में या छा, इहो छा ट्रेंड आहे? हा, ट्रेंड इहो आहे जो उते जो ट्रेडिशन रहियो आहे। हिते पहिरियों कराची या हैदराबाद में CSS जूं अकेडमीज़ न हूंदियूं हुयूं त स्टूडेंट्स काफ़ी सारा उते वेंदा, ऐं वरी बि साॻियो ई मसइलो ईंदो हो एसे राइटिंग पिरसी कंपोज़िशन जो मसइलो। त उते कुझु अहिड़ा टीचर्स हूंदा हुया जेके CSS जा पेपर सेटर बि रहिया, रज़ी आबदी साहब थी वियो ऐं हिकु ॿ ॿिया टीचर थी विया, त उन्हनि ॾे वेंदा, स्पेसिफिक टीचर्स ॾे वेंदा। उन वक़्तु बि लाहौर में एतिरो अकेडमीज़ जो ट्रेंड न हूंदो। पोइ थियो इन जे 2008-09 खां पोइ अकेडमीज़ जो ट्रेंड वधियो। ॿियो लाहौर में जीअं त जेके दोस्त CSS पास था कनि, सिविल सर्विसिस अकेडमी उते आहे लाहौर में। सुबुह जा उन्हनि जा क्लासिस हलंदा आहिनि, त शाम जो वरी उहे CSP ऑफिसर वरी अकेडमीज़ में पढ़ाईंदा आहिनि। उन में टॉपर्स बि हूंदा आहिनि, ठीकु आहे, उन जे अंदरि सब्जेक्ट जा स्पेशलिस्ट बि हूंदा आहिनि। त इन जे करे उते लाहौर में फोकस वधीक आहे। हिकिड़ो रीज़न इहो आहे उते सिविल सर्विसिस अकेडमी में जेके फ्रेशली पास्ड CSS जा ऑफिसर्स आहिनि उहे आहिनि, ठीकु आहे, ऐं हिकिड़ो ट्रेडिशन बि रहियो आहे। सही, इन जे करे वञनि। ॿियो ॿार हितां जॾहिं वञे थो त उनजो बाक़ी सोशल सर्कल्स थोरो कट ऑफ थियनि थियूं, त पोइ उनखे फोकस करे उते पढ़णो, यार मूंखे हाणे हिते ई वञिणो आहे। जी जी, इहो बि रीज़न आहे। हाणे 2-3 मुंहिंजा स्टूडेंट हफ़्तो खनि अॻु में आया, उन्हनि चयो त सर असां वञूं था लाहौर। मां चयो बाबा जहिड़ी तयारी हिते ओड़ी लाहौर में। उन चयो साईं हिते संगत साथ जाम आहे। हा, हिते संगत अची वञे, अड़े पुटु बाबा हे करे, मिट आहे माइट आहे सभु शयूं, केतिरो माण्हू अवॉइड करे, पर तव्हांखे करिणो थो पए। जी जी, ॾाढो ॾुखियो आहे पंहिंजो पाण खे बाउंड करणु, हिकिड़ी जाइ ते ॿधणु। इहो बि रीज़न आहे, पर जीअं चवंदा आहिनि न ढोल सुहाने दूर खे, त जेकॾहिं असांखे ऑडियंस दोस्त ॾिसनि था त इहो बि इन्हनि खे ज़हन में रखणु घुरिजे त एतिरो ईज़ी न आहे उते लाहौर में। सही, छो त हितां काफ़ी दोस्त वेंदा आहिनि हॉस्टल्स वग़ैरह में, उते रूम वग़ैरह जो मसइलो थींदो आहे। प्लस काफ़ी दोस्त मतिलबु उन्हनि खे हिते त घर में हर शइ हर शइ ठाहे ठुके ॾिए थी, मानी बि मिली वई, कपिड़ा बि धोतल इस्त्री थियल मिली विया, पर उते लाहौर में बैचलर लाइफ में इहे सभु शयूं तव्हांखे पाण करणियूं पवंदियूं आहिनि। त काफ़ी मुंहिंजा स्टूडेंट्स मोटी बि आया, उन्हनि चयो सर सॼो टाइम त हिन में कपिड़नि धोइण में ऐं मानी पचाइण में थो हले वञे, त तयारी कीअं कंदासीं? त इहे शयूं बि ज़हन में रखणु घुरिजनि। हर शइ जा प्रोस ऐं कॉन्स हूंदा आहिनि, त कुझु फ़ाइदा बि आहिनि त कुझु वरी ड्रॉबैक्स बि आहिनि। न मां हिकिड़ी शइ त मां हिकिड़ी मूं बि ऑब्ज़र्व कई, त मां पंहिंजे घर में ॾिठो आहे त हिकिड़ी असांजी आहे, उहा मतिलबु मुंहिंजी मिसिस जे फैमिली मां, त उनखे मां पहिरियां ॾिसंदुसि नॉन सीरियस, उहा फैशन में हिन में हुन में, पर जॾहिं हू लाहौर वई, लाहौर मां जॾहिं हू पढ़ी आई, ऐं जॾहिं पोइ मुंहिंजी हुन सां कचहरी थी, त मां उन में ह्यूज डिफरेंस ॾिठो, उनजे स्कूल ऑफ थॉट्स में, उनजे ॻाल्हाइण में, उनजी बॉडी लैंग्वेज में, एक्सप्रेशन्स में, ऐं उनजी स्टडी में, सभु में त एतिरो फ़र्क़ु पवे थो। हिते रही करे उन स्टडी कई, उनखे मूं ॾिठो, पर जॾहिं उतां थी आई त पोइ उन में वाज़िब फ़र्क़ु हो। या त ॿार ते बि डिपेंड करे थो त को कीअं थो वठे। हा, न उनजो बि आहे रीज़न। हाणे उते जंहिं महिल वञूं था त लाहौर में हिकिड़ो इन्वायरमेंट आहे हिकिड़े, ठीकु आहे, त मुख़्तलिफ़ बलोचिस्तान जा बि स्टूडेंट आयल आहिनि, गिलगित बल्तिस्तान जा बि, KPK जा बि, ठीकु आहे, सिंध जा बि, ठीकु आहे। त उते कॉम्पिटिशन लेवल थोरो आहे, आगाज़ थी थो वञे त भई जी। उते तव्हां कंहिं बि CSS एस्पायरेंट जे कमरे में वेंदव त भितियुनि ते तव्हांखे नक्शा लॻल नज़र ईंदा, वोकेबलरी जा टैक्स लॻल नज़र ईंदा, ठीकु आहे। या उते जेका बि तयारी कंदा उते वरी डिस्कस कंदा आहिनि दोस्तनि सां, ठीकु आहे। त उहो शायदि हिते इन्वायरमेंट पहिरियों न पियो मिले, पर हाणे हिते बि काफ़ी हॉस्टल्स वग़ैरह बि ठही चुकियूं आहिनि, ऐं इहो शायदि हाणे शुरू थी वियो आहे ट्रेंड हिते सिंध में। ज़बरदस्त, माशाल्लाह। उनखां अलावा तव्हां शाइरी बि कयो था, कॾहिं खां था कयो, कहिड़ी ज़रूरत पई, CSS खां पोइ ज़रूरत पई या पहिरीं खां वठी तव्हांजो शौक़ु मिज़ाज रहियो आहे? हा, सजाद आहे। शाइरी त मां काफ़ी टाइम खां कयां थो, तक़रीबन 1999 खां मां शाइरी करणु शुरू कई, जॾहिं मां क़ाइदे इमाम यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउमि। शुरू में मां मज़ाहिया शाइरी कंदो हुउसि। अच्छा। ऐं यूनिवर्सिटी जे हवाले सां शायदि मुंहिंजे मुनवर अबड़ो जो बसर हूंदो हुयो। जी, मुनवर अबड़ो हुयो, या मां वरी ड्रामेटिक सोसाइटी में बि कमु कयो, असलम चांडियो, सरफराज़ बि दोस्त हो। उहो बि वरी मूंखे इन जे करे ई वठी आहे, छो त मां राइटिंग बि कंदो हुउमि, ठीकु आहे, ऐं पढ़णु लिखण सां शौक़ु हूंदो।
त ड्रामेटिक सोसाइटी में बि कमु कयो ऐं पहिरियों शुरू में मां नॉन सीरियस मज़ाया शाइरी कंदो हुउमि। हा पोइ असांजा कुझु दोस्त संजीदा पढ़ण वारा, संजीदा लिखण वारा, हा उन्हनि मूंखे चयो त तव्हां यार संजीदा लिखो, तव्हां पढ़ियल लिखियल दोस्त आहियो सही ऐं हे बिल्कुलु माना ब्लो स्टैंडर्ड हिकिड़ी शाइरी पिया कयो, सिर्फ़ु दोस्तनि खे इंटरटेन करण लाइ। शाइरी जो हर कंहिंजो पंहिंजो फ्रेम बि आहे न, टाइम फ्रेम ते उहा शइ ठहंदी बि आहे एज सां। जी, यूनिवर्सिटीअ जो वरी हा, माहौल पंहिंजो माहौल आहे, different, हुन में इहे सभु शयूं थी वेंदियूं आहिनि। पोइ मां तक़रीबन 2001 खां संजीदा शाइरी करणु शुरू कई। अच्छा, जी हा। उन मां कुझु ॿुधायो असांखे कि तव्हां शाइरी कई, किताब हिन किताब में तव्हांजो आहे शायदि पाण। जी जी, हे मां दोस्तनि मज़ाया शाइरी ॿुधाईंदो त दिलि ख़ुशि थींदी पहिरियां, या उन में मज़ाया ॿुधाइण जहिड़ी न आहे? छाकाणि दोस्ती में ई मज़ाया शाइरी वरी पंहिंजे पंहिंजे वक़्त जे हिसाब सां थी आहे। हा, उहा तक़रीबन शाइरी मां ज़ाया करे छॾी। सुठो कयो। जी, उन में काफ़ी त ईअं दोस्तनि ते ई लिखियल हूंदा, उन्हनि जी तबियतुनि ते, मिज़ाजनि ते। जी, बसि किनारनि खे वहंदे ॾिठो हो छड़ो, ऐं नदीअ खे ॾिठुमि हिकु जॻह ते खड़ो। काफ़िलो हो लुटियल कंहिं ॿुधायो न पर, काफ़िलो हो लुटियल कंहिं ॿुधायो न पर, आउं सम्झी वियुसि चुप ॾिसी हर चढ़ो। उन ॿुढीअ छो वरितो पीर जे लाइ पढ़, उन ॿुढीअ छो वरितो पीर जे लाइ पढ़, धीअ जंहिंजीअ जो सारो चतियूं आहे पढ़ो। वाह, दास्तां मुंहिंजो लीकनि अंदरि आहे लिकियल, को पढ़े मूंखे मां मुंहिंजो दड़ो। वाह 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 वाह, ज़बरदस्त। ॾाढी गहरी ॻाल्हि आहे हिन में, जेकॾहिं सम्झण वारनि जे लाइ हुजे न, इशारा ई काफ़ी आहिनि। जी जी, माशाल्लाह, शेरो शाइरी बि वरी स्टडी बि थोरो मुख़्तलिफ़ रहिया आहिनि हिक ॿिए सां। शाइरी त मां पहिरियों ई कंदो हुउमि ऐं शाइरीअ जो ई हिकिड़ो बहानो हो जे मुतालिबो करण जो मूंखे मौक़ो मिलियो, ऐं काफ़ी सीनियर जेके दोस्त हूंदा उहे मुख़्तलिफ़ फील्ड्स जा किताब पढ़ंदा, पॉलिटिक्स ते बि, फ़िलासफ़ी ते बि, ऐं ख़ासि तौर ते लिटरेचर ते। हा, त यूनिवर्सिटी में जॾहिं पढ़ंदा हुआसीं त उन दौर में एतिरो को अकेडमिकली माना असां इंजीनियरिंग जी पढ़ाई एतिरी न कंदा हुआसीं, उन जे बनस्बत ॿियनि पासे न घणो उन टाइम फ्रेम जो मूंखे आइडिया आहे। जी, जो इहे सभु दोस्त जेके तव्हां नाला वरिता, ऐं मुंहिंजा बि दोस्त आहिनि, कॉमन फ्रेंड्स आहिनि, त इन करे। हा, त इहो 90 वारो जेको ॾहाको आहे उनजी पछाड़ी, ऐं 2000 वारो जेको ॾहाको उनजी शुरूआति, त काफ़ी टाइम मिली वेंदो हुयो। उन में लिटरेचर बि पढ़ंदा हुआसीं, बैडमिंटन बि खेॾंदा हुआसीं, ऐं इंटरयूनिवर्सिटी कॉम्पिटिशन में बि वियासीं बैडमिंटन में। माशाल्लाह। त इन मुताले सां हिकिड़ो इहो फ़ाइदो थियो जे अॻिते हली जॾहिं हाणे इंजीनियरिंग वग़ैरह में उन वक़्तु जॉब्स न हुयूं, CSS जो माइंड ठहियो, त जीअं मां तव्हांखे चयो न, हिकिड़ो पहिरियों प्री प्रिपरेशन जो फेज़ हूंदो आहे, उन में स्टूडेंट जनरल किताब पढ़ंदा आहिनि, इंग्लिश खे इम्प्रूव कंदा आहिनि। त मूंखे लॻो त शायदि मुंहिंजी उहा प्री प्रिपरेशन वारी जेका स्टडी आहे उहो फेज़ मां करे चुको आहियां। ठीकु आहे, अनकॉन्शियसली मुतालो थियल हो शयुनि जो। जंहिं महिल पास्ट पेपर्स ॾिसंदा हुआसीं त हुन में उन्हनि खे अटैम्प्ट करण में एॾी ॾुखियाई न थींदी, त इहो ई रीज़न हो जे वरी CSS जी अटैम्प्ट न आयासीं, ऐं मां 2008 में क्वालिफाई कई, ऐं मां एज़ अ असिस्टेंट कमिश्नर सर्व करे चुको आहियां इनकम टैक्स में। त पोइ उहो तव्हांजो डिसकंटिन्यू छो थियो? हा, उहो असल में मुंहिंजो हिन में केस पियो हले सर्विस ट्रिब्यूनल में। अच्छा, जी जी, कैडर वारे पासे खां पियो हले या? न, मुंहिंजो हिकिड़ो पेपर रहिजी डिपार्टमेंटल एग्ज़ाम थींदा आहिनि, फाइनल पासिंग आउट एग्ज़ाम, उन में हिकिड़ो मुंहिंजो पेपर त थोरो कंट्रोवर्शियल डिसीजन अची वियो मुंहिंजे ख़िलाफ़, त उहो हाणे सर्विस ट्रिब्यूनल में केस हले। चलो, अलाह कंदो, उन में तव्हांखे कामयाबी मिलंदी, ॾाढो ज़बरदस्त मिलंदो। पैगाम कहिड़ो हूंदो नौजवान जे लाइ, तव्हां जेके हींअर असांखे टेलीविज़न ते ॾिसनि था? सर शमशीर सीलरो साहब जो पैगाम उन्हनि सभु स्टूडेंट्स जे लाइ? हा भाउ, पैगाम इहो आहे त हाणे ॾिसो, हे जेको दौरु आहे कॉम्पिटिशन जो दौरु थी वियो आहे, ऐं हर तरफ़ खां हिकिड़ी यलगार आहे इंफॉर्मेशन जी। ठीकु आहे, हाणे इन इंफॉर्मेशन जो जेको फ्लड आयो आहे न, इन में असां ख़ासि तौर ते सिंधी नौजवाननि सां मसइलो इहो थियो आहे, वाइड़ाइप जो शिकार जाम नौजवान थी विया आहिनि। ठीकु आहे, ख़ासि तौर ते कैरियर जे सिलेक्शन जे हवाले सां, फ्यूचर में छा कबो उन हवाले सां। ठीकु आहे, त उन में हिकिड़ी शइ आहे उन्हनि नौजवाननि खे त फोकस्ड रहनि। ठीकु आहे,
ऐं कंफ्यूज़ न थियनि, जेको बि कैरियर सिलेक्ट कनि, भले मां इहो नथो चवां त CSS ॾांहुं अचनि, सोशल मीडिया जे अचण सां काफ़ी मौक़ा बि मिलिया आहिनि। सोशल मीडिया ते वीलॉगर्स अची विया आहिनि, यूट्यूबर्स अची विया आहिनि, IT जे हवाले सां काफ़ी अपॉर्चुनिटीज़ अची वियूं आहिनि। ठीकु आहे, त उन में जेको बि टारगेट सिलेक्ट कनि उन ते फोकस्ड रहनि, उन में महिनत कनि, पाण मल्हाइनि ऐं सिंध जो नालो रोशन कनि। ज़रूरु, वॾी महिरबानी अदा ठीकु आहे शमशीर, ख़ुशि जो ऐं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई अदा शमशीर अली सीलरू भाउ, त असां वटि नौजवान हिक ॿिए सां कोऑर्डिनेट बि कनि ऐं पंहिंजे कैरियर जे बारे में चिटा थियनि। जॾहिं असां जूं मंज़िलूं चिटियूं हूंदियूं त पोइ नेक्स्ट जेको स्टेप आहे उहो आहे एक्शन ॾांहुं। एक्शन ॾांहुं पोइ वधिबो त कामयाबी हासिलु थींदी। त इन करे जेके असांखे ॾिसनि था उहे प्लीज़ कंहिं सीरियस नोट ते अचनि, पंहिंजा स्टडी सर्कल्स ठाहिनि ऐं निकिरी पवनि पढ़ण जे लाइ, ऐं पंहिंजो पाण खे ॿधणु लाज़मी आहे कुर्सीअ सां, ऐं सम्झणु बि ज़रूरी आहे। उन ई कंपनी में वेहिजे जंहिं कंपनी जी ज़रूरत आहे इन मक़सद खे हासिलु करण जे लाइ। सो वॾी महिरबानी अदा शमशीर अली सीलरू भाउ जी। जेके ॿार CSS करणु चाहिनि था त उहे पंहिंजो पाण खे अपग्रेड कीअं कनि, सही सर्कल सां कीअं पंहिंजो पाण खे जोड़नि ऐं कीअं पंहिंजो पाण खे अप टू डेट रखी करे, ऐं हिन कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन हुजे या सुपीरियर सर्विसिस हुजनि या के बि कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन्स हुजनि या इवन प्राइवेट सेक्टर हुजे, उन में पंहिंजो पाण ते कीअं कमु कजे। पहिरियां पंहिंजी शख़्सियत खे ठाहिणो आहे, पंहिंजी CV खे ठाहिणो आहे, पंहिंजे ऑब्ज़र्वेशन जे बटण खे दॿाइणो आहे ऐं शयुनि खे ऑब्ज़र्व करिणो आहे, ऐं उनखां पोइ पंहिंजो पाण खे जंहिं नौकिरीअ जे लाइ क़ाबिल सम्झे थो माण्हू, उन टाइप जो एटीट्यूड बि अख़्तियार करिणो आहे ताकी उनखे फील अचे। इहो इंटरनेशनल जेके इन जा पॉइंट्स हूंदा आहिनि उहे इन में उन्हनि खे ईअं शामिलु कंदो आहे। जेकॾहिं जीअं जॉब जे लाइ जंहिं बि फील्ड जे लाइ अप्लाई कजे, इवन के रांदीगर थींदा आहिनि त उहे पंहिंजो एटीट्यूड उअं ई रखंदा आहिनि। त पहिरीं ॻाल्हि आहे पंहिंजे एटीट्यूड खे उन ई मुताबिक़ रखिजे जेको असां थियणु चाहियूं था। ॾाढो सुठो रहियो। ऐं हींअर ब्रेक खां पोइ असां वटि जेके नौजवान मुख़्तलिफ़ नौकरियुनि हासिलु करण जे लाइ पंहिंजूं CVs ठाहिनि था, इदारनि में वञनि था, ऐं इदारनि में उन्हनि खे कीअं ख़बर पए त हिते कहिड़े क़िस्म जूं जॉब्स आहिनि। HR डिपार्टमेंट हूंदा आहिनि जेके ह्यूमन रिसोर्सिस खे छाणींदा आहिनि त भई असांजे डिपार्टमेंट जे लाइ कहिड़ा माण्हू बहितर थी सघनि था, या इवन खोड़ माण्हुनि खे हू गाइड बि कंदा आहिनि त भई तव्हांजी ज़रूरत कहिड़े डिपार्टमेंट में, तव्हां केॾांहुं वञो। उन लाइ अॼु असां वटि PhD HR में थियल आहे साईं जिन जी, ऐं उहो असांखे ॿुधाईंदा सम्झाईंदा त पंहिंजे पाण खे कीअं असां तयारु कयूं कंहिं बि जॉब जे लाइ स्पेशली, या इवन असां कंहिं इदारे खे हलायूं था, असां का फर्म आहे असांजी पंहिंजी, का कंपनी आहे, त उन में कहिड़े माण्हुनि खे असां पाण वटि घुरायूं ताकी असां पंहिंजी फर्म खे कामयाबु करे सघूं। त उन लाइ असां वटि HR डिपार्टमेंट केतिरो इम्पॉर्टेंट हूंदो आहे। उन ते कचहरी कंदासीं, तव्हां असां गॾिजी पुछंदासीं, सिखंदासीं त HR डिपार्टमेंट छा हूंदो आहे ऐं HR में PhD करण जी ज़रूरत कहिड़ी पई ऐं दुनिया में HR खे कीअं ॾिठो वेंदो आहे। अॼु असांजा मोज़िज़ महिमाननि जी अर्ज़ु कयो त PhD HR में आहिनि साईं असांजा डॉक्टर अब्दुल रशीद कलवट साहिबु असां गॾु वञो। साईं अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, कीअं आहियो साईं? ख़ुशि आहियो कलवट साहिबु? तबियत ठीकु आहे तव्हांजी? भली कार चऊं था तव्हांखे असां पंहिंजे हिन प्रोग्राम में। पहिरीं ॻाल्हि त असांखे सम्झायो त PhD HR में कई आहे, इन जो फ़ाइदो कहिड़ो थियो आहे तव्हांखे? सर एक्चुअली रिक्वेस्ट इहो आहे त डॉक्टर ऑफ फिलासफी इन ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट में अॻु में असां वटि हूंदी पर्सनल एडमिनिस्ट्रेशन, जंहिंखे एडमिन जे हवाले सां चयो वञो त बाबा एडमिनिस्ट्रेशन केरु संभाले थो, ही पार्ट आहे, पर ही पार्ट जेको आहे HR उहा इस्टेब्लिश थी। हाणे असां जेका इस्टेब्लिशमेंट एनी कंपनी जी हुजे, फर्म बि हुजे, द लार्जेस्ट फर्म्स हुजनि दुनिया में सम्झो सर, उन में जेका आहे असांजी, या असांजी जीअं पुलिस डिपार्टमेंट आहे या सेंट्रल डिपार्टमेंट CPO डिपार्टमेंट आहे जिते असांजो DIG IG साहिब जन वेहनि था, त उन सां गॾु छा आहे त उते HR डिपार्टमेंट आहे, यानी ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट जेका इस्टेब्लिशमेंट आहे, जंहिंजो कमु इहो हूंदो आहे त रिक्रूटमेंट करणु, माना सुठा सुठा जेके बि क्वालिफाइड माण्हू अकॉर्डिंग टू क्वालिफिकेशन उन माण्हू खे फिट कयो वेंदो आहे त भाई हीअ जेको आहे इन में सर्विसिस में हीअ जेको आहे इंक्वायरीज़ जे लाइ इस्टेब्लिश, जंहिंजी स्पेशलाइज़ जंहिंसां स्किलफुल हूंदो, टैलेंटेड हूंदो, या मार्केटिंग में आहे त बाबा हे मार्केटिंग जो माण्हू आहे, ठीकु आहे, हिनखे सेल्स डिपार्टमेंट में लॻायो वञे। बाबा ही इंजीनियर आहे त हिनखे इंजीनियरिंग जी डिपार्टमेंट मुख़्तलिफ़ शोबनि में
त हीअ इंजीनियरिंग जे हवाले सां फिट आहे त इंजीनियरिंग कयूं भाई हीअ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में MBA करे आयो आहे त हिन खे असां जेको आहे सो HR में रखूं था, एडमिनिस्ट्रेशन में रखूं था, ऐं या डिप्टी जनरल मैनेजर जी पोस्ट ते रखूं था या मैनेजर जी पोस्ट ते रखूं था त असांजे फर्म जे लाइ हीअ केतिरो बेनिफिशियल हूंदो, केतिरो कमाइतो हूंदो। इन हवाले सां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में इहे जेके आहिनि से HR जी स्पेशलाइज़ेशन कराई वेंदी आहे, डॉक्टरेट डिग्री कराई वेंदी आहे। उन यूनिवर्सिटीज़ में मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स हूंदियूं, जो ज़ूलॉजी आहे, केमिस्ट्री हूंदी, पब्लिक एडमिनिस्ट्रेशन हूंदी। पर इन हवाले सां जॾहिं हू पंहिंजी पोस्ट ग्रेजुएशन कंदो, पोस्ट ग्रेजुएशन खां बाद में जंहिं फील्ड में हू करे थो, ज़ूलॉजी में करे थो त MPhil ज़ूलॉजी में कराए, बाद में PhD उहो ज़ूलॉजी में कंदो। पोइ उन रिसर्च जे हवाले सां जंहिं शइ जी हिते ॾिठो वेंदो त भाई ठीकु आहे पाकिस्तान लेवल ते जेकॾहिं असांजी लोकल लेवल ते हू कमु करे थो या फॉरेन लेवल ते बि कमु कंदो, चाइना में बि करे था अचनि, रशिया मां बि करे था अचनि पिया, जापान मां बि करे था अचनि पिया, अमेरिका मां बि करे था अचनि पिया PhD। त अर्ज़ु इहो आहे त उहो उनखे जेको आहे टीचर जेको हूंदो सुपरवाइज़ कंदो, उहो सुपरवाइज़ करे उहो उनखे रिसर्च जो रिसाले ते मैगज़ीन ते कमु कराईंदो जेको अॻु में कमु न थियो हुजे। रिसर्च जो मतिलब बि इहो आहे त उहा खोजना करणु, उहा शइ तव्हांखे डिस्प्ले करे ॾियणु ऑन ग्लोबली जेका रिकग्नाइज़ कई वञे, रिकग्नाइज़ कराईंदो त हिन शइ जी खोट ई हीअ शइ असां तव्हांखे हिन फार्मूला तहत ज़ाहिर करे ॾिनी आहे, अंडर सुपरविजन, अंडर टीचिंग जे, अंडर फलानी फैकल्टी जे मां कमु कयो मां, जेका आस्ते आस्ते 3 सालनि खां वठी 5 सालनि ताईं इन जो प्रोग्राम हूंदो आहे, हर यूनिवर्सिटी में थींदी आहे। ऐं हायर एजुकेशन कमीशन असां वटि HEC आहे, जंहिंजी हेड ऑफिस इस्लामाबाद में आहे, ऐं बाक़ी मुख़्तलिफ़ जेके बि असांजूं सिटीज़ आहिनि उन में मुंहिंजी ब्रांच हूंदी आहे, बाक़ाइदे मुंहिंजी वेबसाइट आहे, सॼो कुझु सम्झायो वञे थो। ऐं असांजी यूनिवर्सिटीज़ में रही ॻाल्हि इहा त असांजो तव्हां क्वेश्चन पुछो पिया त नौजवान जेको उहो पाण कीअं पतोड़े ऐं कीअं इन कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में अचे, इवन दो असां वटि CSS आहे, PCS आहे, त इन एग्ज़ाम में या अकाउंटिंग आहे या बैंकिंग आहे या प्राइवेट सेक्टर में आहे, त पंहिंजो पाण कीअं मनाए। पहिरियों सर मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे नौजवान खे, हिन सिविक सोसाइटी जे हर बंदे खे इहो अर्ज़ु आहे त हू पंहिंजे टाइम खे मैनेज करे, जंहिंखे असां टाइम मैनेजमेंट चवंदा आहियूं। टाइम जेको आहे उहो वापसि न ईंदो आहे, टाइम खे हू ॾिसे, टाइम उहो पंहिंजे पाण खे शेड्यूल ठाहे त भाऊ मुंहिंजी डिफिशंसी कहिड़ी आहे। मां हिकिड़ो मिसाल तौरु मां हिकिड़ो ट्रेनर आहियां, मां हिन वक़्तु ग्रेजुएशन कया या इंटर खां बाद में बि जीअं माण्हू कॉलेजिस में या यूनिवर्सिटीज़ में वेंदो आहे त अंदरि में हिकिड़ो ख़्यालु थींदो आहे त मां कमीशन ऑफिसर कीअं थियां। सही भाई मुंहिंजे पाड़े में कमीशन ऑफिसर आहे। बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। अच्छा, मां थोरो सम्झणु चाहींदुसि तव्हां त हीअ जेको HR आहे, जीअं तव्हां ॻाल्हि कयो त हींअर HR हर वॾी कंपनी जो पंहिंजो HR डिपार्टमेंट आहे, नंढी ते बि आहे, वॾी ते बि आहे। सही ॻाल्हि आहे। हिकिड़ो कुशन, हिकिड़ो जेको ऑनर ऑफ द कंपनी चइजे या टॉप मैनेजमेंट चइजे, हिकिड़ो कुशन रखंदी आहे पंहिंजे विच में ऐं एम्प्लॉय जे विच में HR जे नाले ते न हिकिड़ो कुशन हूंदो आहे, त भई असांखे कंहिंखां को कमु कराइणो आहे त HR जे थ्रू कराइजे, या वठिणो आहे कढणो आहे कुझु आहे ताकी असां सां उहो डायरेक्ट न हुजे। त HR डिपार्टमेंट ताईं रसद कीअं कजे नौजवान खे ॿुधाए त हर डिपार्टमेंट में? एक्चुअल सर हाणे अर्ज़ु इहो आहे त अॻु में त जेकॾहिं नौजवान ऐं HR जो लफ़्ज़ अचे थो त जेको नौजवान आहे ठीकु आहे, हू जेकॾहिं ग्रेजुएशन कंदो या पोस्ट ग्रेजुएशन कई अथई, 2-3 तरीक़ा हुनजे, ज़रूरु हुनखे रोज़गार जे लाइ बि त रोज़गार बि खपे त हुनखे चए बाबा HR जनरल मैनेजर खे तूं ख़त लिख, रसाई कर, ही हिन जी वेबसाइट आहे, ही हिन जी एड्रेस आहे जेका उन वटि ईंदी ऐं तव्हांजो बाद में रिटन टेस्ट थींदी, रिटन टेस्ट खां बाद में इंटरव्यू थींदो। त उन में सर एडवर्टाइज़मेंट हर कंपनी जी, हर डिपार्टमेंट जी एडवर्टाइज़मेंट वेंदी आहे त असांखे 2 माण्हू या 4 माण्हू या 8 माण्हू खपनि था फलानी प्रॉपर डेज़िग्नेशन जे लाइ, त असांखे इहा शइ खपे थी पई ऐं हुनजी क्वालिफिकेशन हीअ हुजे, हुनजी एज हीअ हुजे, हुनजी जेका आहे टैलेंट या स्किल जेको क्वालिफिकेशन हीअ हुजे। हाणे सर अकॉर्डिंग टू जेकॾहिं असांखे हिकिड़े मार्केटिंग मैनेजर घुरिबो आहे, हू हिकिड़ो MBA असांखे रिक्वायरमेंट आहे MBA जी, हिकिड़ो MBA आहे, हिकिड़ो जेको आहे MA आहे जनरल हिस्ट्री में आहे या पॉलिटिकल साइंस में आहे, हिकिड़ो इकनॉमिक्स में आहे, हिकिड़ो बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में आहे, हिकिड़ो पाकिस्तान स्टडीज़ में आहे। हाणे अर्ज़ु इहो आहे त HR डिपार्टमेंट सर उन
ॿिन्ही जो छा थींदो आहे त उन जो हिकिड़ो रिटन टेस्ट रखंदी त भई ठीकु आहे असांजी फलानी जेको कमिंग मंथ अचे थो बाबा उनजी 27 तारीख़ ते असां रखियो आहे फलानी जॻह वेन्यू आहे हिते तव्हां खां टेस्ट वरिती वेंदी सही हाणे सर जॾहिं टेस्ट में 500 माण्हू वेंदा वेहण खां त सर 500 माण्हू वेंदा लेकिन क्वालिफाई उहो कंदो जंहिं पंहिंजे टाइम खे मैनेज बि कयो हो ऐं जेको पाण परोड़ो हुयो जंहिं महिनत कई हुई जंहिं स्टोरेज ऑफ इंफॉर्मेशन वठी रखियो हुयो पोइ उहो पंहिंजो एसे लिखंदो बि वेंदो लाइन्स लिखंदो बि वेंदो व्हाट्सएवर जो क्वेश्चन जो रिक्वायरमेंट हूंदी उहो उनखे पूरो कंदो जॾहिं रिज़ल्ट ईंदो त भाई ठीकु आहे आउट ऑफ 500 माण्हुनि मां भाई ठीकु आहे असां त 50 पास कया अथसीं 30 पास कया अथसीं पर जॾहिं त असांखे वैकेंसी कुल 3 आहिनि या 5 आहिनि जॾहिं सर वरी पोइ इंटरव्यू थींदो त हुनखां मुख़्तलिफ़ एक्सपर्टीज़ मुख़्तलिफ़ एरियाज़ ते क्वेश्चन कया वेंदा त भाई जेका असांजी रिक्वायरमेंट आहे छा ही मैनेजर या इंजीनियर उन शइ ते अचे थो उन शइ ते पूरो थिए थो उन शइ ते पूरो लहे थो हिन जी जेका जॉब नॉलेज आहे या हिन जी जेका पढ़ी आयो आहे परोड़े आयो आहे आया उहा नॉलेज असां वटि असांजी कंपनी खे मुस्तफ़ीद कंदी नफ़ो ॾींदी बेनिफिशियल हूंदी इन हवाले सां सर HR जो बि एरिया जेका हूंदी उहो एक्सपर्ट वेठो हूंदो उहो पंहिंजे हवाले सां उहो क्वेश्चनिंग बि कंदो वेंदो ऐं सवालनामो बि पुछंदो वेंदो ऐं जवाब ईंदा वेंदा इंशाल्लाह उहो क्वालिफाई अच्छा तव्हां बिलफर्ज़ जी तव्हां HR में PhD कई आहे तव्हां पाण उन शइ खे सम्झो था हिकिड़ा नौजवान हूंदा आहिनि जेके लिखण में थोरा जॾा हूंदा आहिनि या थोरो लिखण में हेजिटेट कंदा आहिनि या प्रॉपर लिखी न सघंदा आहिनि पर प्रैक्टिकल उनजो ॾाढो स्ट्रॉन्ग हूंदो आहे ॻाल्हाइण स्किल कम्युनिकेशन स्किल्स उनजी ज़बरदस्त हूंदियूं आहिनि त जेके ॿार वञनि था या ख़ासि तौर ते नौजवान जॉब जे लाइ त कहिड़ियुनि स्किल्स ते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं उनजी आई टू आई कॉन्टेक्ट तव्हां सिलेक्शन कीअं कंदा आहियो उन्हनि मां जेकॾहिं एक्चुअल सर रिक्वेस्ट इहो आहे त ॾिसो न हिकिड़ो नौजवान आहे जंहिंखे चवंदा कम्युनिकेशन तमामु हुनजी बहितरीनु आहे वे ऑफ कम्युनिकेशन या टॉकिंग पावर या पर्सनैलिटी हुनजी बहितरीनु आहे हाणे अर्ज़ु इहो आहे त भाई हुनखे जॉब नॉलेज छा आहे हुनजो राइटिंग जो स्किल केतिरो आहे कम्युनिकेशन हिकिड़ी त थिए थी सर वर्बल ॿी कम्युनिकेशन आहे थ्रू राइटिंग पेन ऐं पेंसिल जो हू केतिरो महारत रखे थो अर्ज़ु इहो आहे त सर उन नौजवान खे ज़रूरु हुनखे त वाॻूं त मुल्क जूं संभालणियूं न सर कंपनी हुजे या फर्म हुजे या ऑर्गेनाइज़ेशन हुजे या पुलिस डिपार्टमेंट व्हाट्सएवर कहिड़ी बि डिपार्टमेंट हुजे हुनखे त सर नुमाइंदगी करणी आहे हुनजी जेकॾहिं नुमाइंदगी त ही मीन्स ही must have to think in his or her mind that he is the representative, he is the leader of that firm, he is the leader of that company, he is the leader of that department, he is going to lead. हाणे हुन सां मिसाल को बि चाइना वञे थो फॉरेन वञे थो या कंहिं मुख़्तलिफ़ ॿी कंहिं डिपार्टमेंट में वञे थो त हू ॿुधाईंदो त बाबा असांजी कंपनी में असांजे इदारे में ही शयूं आहिनि या राइटिंग जे हवाले सां त सर उनखे जेकॾहिं हुनजी पुअर परफॉर्मेंस इन टर्म्स ऑफ राइटिंग जे हवाले सां आहे त उते सर अकेडमीज़ खुलियूं पियूं आहिनि हाणे जीअं असां वटि हिते नीपा यूनिवर्सिटी रोड ते हिकिड़ी CSS जी अकेडमी आहे सम्झ सही किट्स जे नाले सां आहे वञे आराम सां ठीकु आहे जेकॾहिं रोज़ी ड्यूटी करे थो 5 बजे खां बाद में हुनखे आराम सां 2 कलाक मिलंदा हिते डिफेंस में जुदा आहे ऐं मुख़्तलिफ़ टीचर्स बि आहिनि जेके तव्हांखे वेबसाइट ते मिलंदा त आई एम इंटरेस्टेड टू गिव द कॉम्पिटिशन टू इन्वॉल्व इन द कॉम्पिटिशन आई हैव सर्च फॉर एनी टीचर हू गाइड मी हू लर्न मी हू गिव मी एनी ट्यूशन त तव्हांखे हुनखे सर ट्यूशन मिलंदी हुनजा 2-2.5 कलाक थींदा ऐं जंहिं लेवल में हू आहे उनजी लेवल जेका आहे उहो टीचर जेको एनालाइज़ कंदो छो त टीचर त वॾो एनालाइज़ेशन जो एनालिटिकल माना उहो बिल्कुलु सर ॾिसंदो त हिन जी लेवल जेका आहे आया 20 ते आहे 30 ते आहे 50 ते आहे 70 ते आहे ज़रूरु स्टूडेंट आहे त 50 खां मथे 70 ताईं त कोन जे 70 ते आहे त उस्ताद हुनखे 90 ताईं वठी वेंदो त हुनजी हिकिड़ियूं लेवल्स आहिनि 4 लेवल ते आहे हिकिड़ियूं 8 लेवल्स आहिनि सर हे 4 लेवल ते आहे त बाक़ी 4 जेके हुनजूं रहनि थियूं त छो पेर पसारे वेठो आहे उथ डूंगर ॾारे वेंदासीं अल्लाह तबारक व तआला चयो आहे त लैस लिल इंसान इल्ला मा सआ व अन सयहु सौफ युरा सुम युज़ाउल जज़ाल औफा ए इंसान तोखे कोशिशि खां सवाइ कुझु बि न आहे ऐं तूं कोशिशि कंदे त कोशिशि जो पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो सही ॻाल्हि आहे तती थधी काए कान्हे वेल वेहण जी मतां थिए ऊंधा त पेर लही पिर
ओ साईं हिकिड़ो पाण 10th में हूंदासीं त हिकिड़ो पोइम हूंदो हो, हा त पोइम हूंदो जो सर्च दी वॉइस ऑफ गॉड। हा अल्लाह तबारक व ताला जी ॻोल्हा में, अल्लाह तबारक व ताला जी आवाज़ जी ॻोल्हा में अल्लाह तबारक व ताला खे कीअं ॾिसां। सही पोइ छा थो करे त तड़पंदो वञी हिकिड़े वॾे टेम्पल ते, हिकिड़े पहाड़ ते, वॾी हिकिड़ी चोटी ते चढ़ी थो वञे, हा त उतां आवाज़ थो अचेसि, ए बंदा डोंट यू सर्च मी हा। ऑन द टॉप ऑफ द टॉन्ग, हा। बट आई एम लिविंग इन द हार्ट्स ऑफ द पीपल, वाह वनन अक़रब इलैहि मिन हबिलिल वरीद। हा। ए बंदा मां तोसां गॾु आहियां, रुॻो तूं झाखोड़ कर, झाखोड़ तूं पंहिंजे अंदर में ई कर, हा। तूं पंहिंजो अंदर ठीक कर, हा। तूं पंहिंजो टाइम ते अच। बिल्कुल सही था चओ त तव्हां, बहितर बिल्कुल सही, हा बिल्कुल ईअं ई आहे इंसान खे। अच्छा सही, तव्हां भला कलवर साहब तव्हां स्विगेस में बि आहियो न, माशाल्लाह कंपनी में हली आहियो। अॼुकल्ह ॿुधो आहे त वॾी लोड शेडिंग लॻी पई आहे, माण्हुनि जा एहतिजाज, इहो ज़रा टॉप मैनेजमेंट जा डिसीजन आहिनि वठनि हा त सही थिए हा, पर आम माण्हू खे तव्हां कीअं गाइड कंदा आहियो त भई कहिड़े तरीक़े सां साईं जेको प्रेशर जो जेसि ताईं प्रेशर जा मसइला था हलनि, हा। तमामु घणो मसइलो अची वियो हा। आहे। एक्चुअल असां वटि ॿ टे ॻाल्हियूं जी। आहिनि जेके असांजो प्रेशर, हिकु त जॾहिं विंटर सीज़न जनवरी दिसंबर जनवरी फेबरवरी इहे 3-4 जेके महीना आहिनि, इहे ख़ासि तौर हिन में गीज़र था हलाइनि, हीटर था हलाइनि, इनमें यूटिलाइज़ेशन तमामु घणी थिए हा। थी। गीज़र बि हले थो सर, ऐं तव्हांजा बर्नर्स जेके आहिनि सर, उहे जेके चूल्हा आहिनि उहे 24 कलाक हलंदा रहनि था। हा। अच्छा, हिन में सर बिलिंग जो बि मसइलो थिए थो, इहो बि तव्हां बहितर क्वेश्चन पुछो आहे। हा। त असां लिसनर्स खे इहो बि अर्ज़ु कंदासीं त तव्हां जेका मीटर जी जेका रीडिंग आहे, कोशिशि कयो त 100 खां न वधायो। सही 100 खां जेकॾहिं 100 ते वेंदो त असांजा स्लेब आहिनि 100 हूंदो, मिसाल आहे जेकॾहिं यूनिट असांजो 4 रुपया आहे हा। त 101 थींदो 8 रुपया थी वेंदो। अच्छा जॾहिं 201 थींदो त उहो 16 रुपया थी वेंदो। अच्छा, जॾहिं वरी 300 थींदो त वरी उहो डबल थी वेंदो। हालांकि दुनिया में रूबतो अथव, सर दुनिया में रूबतो आहे। अच्छा। दुनिया में जेकॾहिं 100 ताईं आहे त तव्हांजा 8 रुपया आहिनि, जेकॾहिं 100 खां मथे वेंदव हा। त तव्हांजा 6 रुपया थींदा, 200 ते वेंदो त तव्हांजा 4 रुपया ईंदा। त यूटिलाइज़ेशन आहे। असांजी बि कंपनी खे जेका बहरहाल असां पंहिंजे मुल्क जी ॻाल्हि कयूं। ख़रीदी जी वञे हा। थी सर, हा सर। जेको एक्सप्लोरेशन जेके वेल्स आहिनि न साईं, मुख़्तलिफ़ो जेके सर्च कनि था पिया, हा। एक्सप्लोरेशन कंपनीज़ आहिनि न सर, हा, हा। असां उनको मुल्ह में वठूं था। वाह, वाह। असांजो उते वॾो हिकिड़ो रीडिंग जो मीटर लॻो पियो आहे, छो उहो चवंदा भाई तव्हां हेतिरा मिसाल आहे 10 रुपयनि जी शइ वठी वियो, पोइ असांखे 5 रुपया छो था ॾियो, असांखे 10 रुपया मुंहिंजा पूरा ॾियो। हा। सो इन हवाले सां ॿियो सर अर्ज़ु इहो आहे त जेसिताईं प्रेशर जी ॻाल्हि आहे, त प्रेशर में असांजी जीअं मुख़्तलिफ़ डिगिंग थियनि थियूं, जीअं वाटर मैनेजमेंट आहे, हा। उन जी मशीन आई, कैटल हा, आयो, इहो। अची हुनजो पंहिंजो साईं मशीन आई, त असांजी गैस जी लाइन काथे बि हा, साईं लीक करे वई। लीक करे वई त हाणे बराबरि। जेसीं ताईं असांजो अमलो पहुचे ऐं सर्च कंदे 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 2-2 ॾींहं बि लॻी वञनि था। ऐं लाइनूं बि पुराणे दौर जूं पयल आहिनि न लाइनियूं साईं। पुराणियूं उन ते सर कमु हली रहियो आहे। हाणे ॿुधो आहे त उन ते कमु हली रहियो आहे, फ़र्क़ु पवंदो वॾो। हा। ऐं उन में असांजी UFG जी बि काफ़ी माना असांजी जेका अनरजिस्टर्ड गैस जेका थिए थी साईं, ऐं उन में चोरी जो मामिलो बि वधियल आहे, हा। जंहिं ते असांजी कंपनी तमामु वॾा उपाउ वरिता आहिनि, सही। ऐं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जी, मुख़्तलिफ़ जनरल मैनेजर्स जी ऐं डिप्टी मैनेजर्स जी बि जी हणी या ड्यूटीज़ हणी सर उनखे जेको आहे सो UFG खे घटायो वञे थो, सही। ऐं प्रेशर खे जेको आहे वधाइण जी वधि में वधि कोशिशि कई वञे थी। अमलो असांजो 24 आवर्स कमु करे रहियो आहे, जंहिंजो 119 जे हवाले सां थिए थो, ऐं परसू माण्हू करे थो, बहितर थींदो आहिस्ता आहिस्ता। पर प्रेशर घटि आहे, माण्हुनि जे एहतिजाज ते भला डिपार्टमेंट ते प्रेशर पवे थो? सर बिल्कुलु वॾे नमूने ते प्रेशर पवे थो। बाक़ाइदे असांजी जंहिंखे चइजे त टीम जेके हा, अक्सर ॾाढा इंजीनियर सां टेक्निकल टीम गॾिजी ऐं मशीनुनि सां गॾु, ईअं बि न इक्विप्ड थी, जंहिंखे पूरी इक्विप्ड थी मशीनूं खणी बाक़ाइदे लियारी जो पासो आहे या हिते डिफेंस जो कुझु पासो आहे, जिते जिते थिए थो पहुचनि थियूं। ऐं असांजी हिकिड़ी 119 हिकिड़ी डेस्क करे सघिबी आहे, जंहिं ते 24 आवर्स असांजी मैनेजमेंट जा माण्हू 2-4 स्टाफ सां गॾु वेठा हूंदा आहिनि। का बि एरप्शन बि थी सघे थी, सही। का बि अहिड़ा कैटास्ट्रॉफी अहिड़ी का ओचितो शइ बाहि लॻी पवनि त उते अमलो 24 कलाक हुजे जेको पहुचे। सही। सो इन हवाले सां उपाउ वरिता वञनि था, आहिस्ता 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 इन शइ खे पहुतो वेंदो, इंशाल्लाह प्रेशर ते बि कंट्रोल थी वेंदो। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, हाणे वरी तव्हां छाकाणि त तव्हांजो बैकग्राउंड इन सां आहे, HR सां आहे, तव्हां PhD डिपार्टमेंट में रही कई? हा सर, PhD ऐं जीअं स्विगेस कंपनी में 2001 में असां कंफर्म थियासीं, 5-6 जे ॾहाके में थ्रू प्रॉपर चैनल असां जेको बाय द परमिशन ऑफ द कंपनी जे हवाले सां परमिशन वठी ऐं असांखे कंपनी इजाज़त ॾिनी त जेको आहे असांजो जेको आहे कमु जेको आहे ऑफिस जो
उहो जेको आहे उन में रुकावट न बणिजे ऐं तव्हां आराम सां पढ़ो। जेकॾहिं असांजो एम्प्लॉई, असांजो को बि माण्हू, असांजो ऑफिसर हुजे या एम्प्लॉई हुजे, एक्सपर्ट थींदो त इट वुड बी बेनिफिशियल फॉर द कंपनी, फॉर नॉट ओनली फॉर द कंपनी बट दैट मे बी बेनिफिशियल फॉर कंट्री। सही ॻाल्हि कंट्री लेवल ते बि थींदो ऐं ग्लोबलाइज़ेशन ते हू वञी कॉम्पिट बि कंदो अकॉर्डिंग टू हिज टेंडेंसी, टैलेंट ते ऐं स्किल जे हवाले सां। बिल्कुलु। त इहा असां ते महिरबानी थी पंहिंजी मैनेजमेंट जी, हुन असांखे इजाज़त ॾिनी। ऐं मुंहिंजो जेको टीचर आहे डॉक्टर उज़र सिंह वाजिदी साहिबु आहे, जेको हिन वक़्तु हैंड्स कंपनी जो, हैंड्स यूनिवर्सिटी जो उहो वाइस चांसलर आहे ऐं जिना हॉस्पिटल में बि साईं जन डायरेक्टर रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ मरहलनि जा साईं जन। ऐं तमामु सुठा, मूंखे त उमेदु आहे त साईं जा 4, 5, 6 इहे छोकिरा PhD हर साल निकिरंदा आहिनि। ज़बरदस्त। इहे टीचर्स जेके आहिनि सर असां वटि ब्लेसिंग आहिनि। साईं चयो वियो आहे त जॾहिं पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मुअल्लम चयो वेंदो हो त हू ॾाढो ख़ुशि थींदा हुआ। प्रोग्राम में ॾाढी ज़बरदस्त कचहरी जारी आहे, ॾाढा एनर्जेटिक आहिनि असांजा अॼु महिमान, असांजा दोस्त दादा डॉक्टर अब्दुल रशीद कलवर साहिबु, ॾाढा एनर्जेटिक आहिनि माशाल्लाह। उन्हनि जो एक्सपीरियंस आहे, तजुर्बो आहे, तॾहिं माण्हू ॻाल्हाए सघंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां वटि एतिरी वॾी पाकिस्तान जी वॾे में वॾी डिग्री PhD हुजे त अञा छा खपे। सो इहे ज़बरदस्त आहे। सो इन करे पंहिंजो पाण जो शौक़ु बि आहे पढ़ण जो, पढ़ण जे लाइ का उमिरि न आहे, माण्हू सिखण लाइ चवंदा आहिनि सॼी ज़िंदगी सिखे, पींघे खां क़बर ताईं सिखिया ई वठूं था, हिक ॿिए खां सिखूं था। कलवर साहिब खां पुछंदा आहियूं साईं, भला असां वटि नौजवाननि खे प्रॉपर गाइडलाइन घटि आहे, या जॾहिं पाण वॾो थिए थो, इंटरमीडिएट करे थो, यूनिवर्सिटी में दाख़िला नथी थिएसि, पोइ थी ख़बर पएसि त यार हे कैरियर बि आहिनि, हिन में ॾिसां भला हुन में ॾिसां, अॻु में उहो चिटो न आहे, अॻु में हुननि खे विज़न क्लियर न आहे त मूंखे करिणो छा आहे, मैट्रिक खां वठी उन पासे ॾांहुं वञे या हिन पासे ॾांहुं। तव्हां ज़ारा सेल्फ टॉट आहियो, तव्हां पाण पढ़िया आहियो, पाण सिखिया आहियो। जी सर इहो आहे त साईं बोनापार्ट आहे हिकिड़ो तमामु हिकिड़ो फिलोसोफर आहे, उन चयो त इफ यू गिव मी एजुकेटेड मदर्स आई वुड गिव यू गुड नेशन। तालीम जो ऐं इल्म जो जेसीं ताईं लफ़्ज़ आहे त तालीम पाक करीम जन इहो ई ॿुधायो त तव्हां हुया त अरबुस्तान जा। सही। साईं जन जी जेका अल्लाह तबारक व ताला ख़ालिक़ अकबर जेको असांखे महबूबे ख़ुदा जेको असांखे पंहिंजो नबी ॾिनो, उहो त हुयो त हिन जो सऊदी अरब जो। सही। माइक तव्हांजी थोरी निकिरी अथव। हुन चयो त इवन दो जी जी हा हा हिते किथे लॻाए छॾियो, जिथे थोरो मथे कोट में हाणे चवंदा त माइक क्लियर थींदी। जी साईं। त इवन दो तव्हांखे सर्च करण जे लाइ, इल्मु हासिल करण जे लाइ तव्हांखे चाइना वञिणो पवे बि तव्हां वञो। सही। पर चाइना त हुयो त मुस्लमान मुल्क त न हुयो न। सही ॻाल्हि। पर अल्लाह तबारक व ताला जे नबी महबूबे ख़ुदा इहो चयो त न बाबा इल्मु हासिल करण लाइ तव्हां चाइना वञो। हाणे तव्हां क्वेश्चन पुछो त असांजे नौजवान जी जेका सही नमूने काउंसलिंग गाइडलाइन नथी थिए, ठीकु आहे, हिकिड़नि जी जेकॾहिं मदर या हुनजे जे क़बाइल जे हवाले सां पढ़ियल लिखियल न आहिनि त भई इर्द गिर्द में त तालीम आहे न, पढ़ाई आहे न। तव्हां नौजवान खे घुरिजे त जेको तव्हांजे पाड़े में, तव्हांजी स्ट्रीट में या तव्हांजी तहसील लेवल ताईं पढ़ियल लिखियल आहे, तव्हां वञी हुन वटि सलामी भरियो। अदा मां 10th जो स्टूडेंट आहियां, 9th जो स्टूडेंट आहियां, मां SP थियणु चाहियां थो, मां डॉक्टर थियणु चाहियां थो, मां हिकिड़ो वॾो चीफ एग्जीक्यूटिव मैनेजिंग डायरेक्टर थियणु चाहियां थो। सही। त उन जे लाइ मां कीअं उपाउ वठां ऐं मां कीअं उन मंज़िल ते रसाई कंदुसि। सही। हुनखे बाक़ाइदे उहो काउंसलर या गाइडलाइन वारो हुनखे सम्झाईंदो त बाबा तूं हीअं कर, हिकिड़ी थी इबरत अख़बार थी, हिकिड़ी अख़बार थी सिंधी अख़बार थी, इहा बि पढ़, इहा बि डेली इंफॉर्मेशन त दुनिया जहान में छा थी रहियो आहे, उन खां पोइ उन में एडिटोरियल पेज थी, उहो बि तूं पढ़ त भाई मसाइल छा आहिनि ऐं उन मसइले जो हल छा आहे। उन खां बाद में हिकिड़ी अख़बार ईंदी द न्यूज़ पेपर। भाई जेकॾहिं तूं डेली वठी सघे थो त बहितर आहे, जे डेली नथो वठी सघे पियो त हिकिड़ी संडे जी वटि, ऐं तूं कोशिशि कर लाइब्रेरी वञ। ऐं मां नौजवान खे सर इहो रिक्वेस्ट कंदुसि त हू पंहिंजो पाण खे टाइम मैनेजमेंट ते मोटिवेट करे। मोटिवेट करण जो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं हू स्कूल वञे थो त स्कूल में कॉलेज में हुनजी ज़रूरु लाइब्रेरी हूंदी। अॼुकल्ह जीअं असां वटि सर हिते असांजी राइश आहे सचल ॻोठ में। सचल ॻोठ में साईं असांजी लाइब्रेरी जेका आहे उन में CSA जो सेक्शन अलॻि आहे।
ज़बरदस्त। असां वटि अलाह जी महिरबानी सां तव्हां ईंदो त नियाणियूं तव्हांखे तक़रीबन 50 खां वठी 100 ताईं त तव्हांखे नियाणियूं मिलंदियूं शाम जे टाइम। माशाल्लाह। ऐं बॉइज़ जो सेक्शन जुदा आहे, उहे बि 50 खां वठी 100, 2 250 300 तव्हांखे मिलंदा। ॿी हिकिड़ी ठठे में असांजी लाइब्रेरी आहे, टी हिकिड़ी शाहनवाज़ भुट्टो साहिब जे नाले सां लारकाने में लाइब्रेरी आहे। अहिड़े नमूने सां सखर में बि आहे, असांजी कुंडकुर्श में आहे। हा ज़रूरु काथे डिफिशंसी हूंदी त एजुकेटेड माण्हुनि सां मिली तव्हां लाइब्रेरी इस्टेब्लिश कयो। पोइ लाइब्रेरी खे तव्हां 2 खां 2.5 3 घंटा टाइम ॾियो, बहितर आहे त 5 घंटा टाइम ॾियो। जेको तव्हांजो करिकुलम आहे उहो बि तव्हां उते पंहिंजा नोट्स वग़ैरह ठाहियो, उन सां गॾु कलाक सवा तव्हां कमीशन जी तयारी इज़ाफ़ी कंदा अचो। उन सां गॾु जॾहिं ॾिसंदव त हाणे असां ठीकु लेवल असांजी थींदी थी वञे त हिकिड़े गाइडलाइन टीचर वटि वञे। जॾहिं टीचर वटि वेंदव तव्हां उन सां घटि में घटि एसे राइटिंग आहे, पिरसी राइटिंग आहे, जेके कमीशन में इम्तिहान अचनि था। जॾहिं तव्हांजी अंग्रेज़ी टाइट थी वेंदी, 2 पेज एसे उस्ताद खे लिखी ॾेखारींदव, उस्ताद चवनि त हिन लेवल ते स्टूडेंट आहे, तव्हांखे साल अध में 6 महीननि खां पोइ तव्हांखे पाण ई पंहिंजो पाण खे कैलकुलेट कंदव त मां कहिड़ी लेवल ते आहियां। ऐं आई वुड बी अ डॉक्टर, आई वुड बी अ कमीशन होल्डर, आई विल बी SP। बिल्कुलु तव्हां SP थींदो। ऐं CSS में या PCS में बि सर 12 ग्रुप्स आहिनि। सही। 12 ग्रुप्स आहिनि। पोस्टल जो जुदा आहे, रेलवे डिपार्टमेंट जो जुदा आहे, जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि, मुख़्तलिफ़ पुलिस डिपार्टमेंट जो जुदा आहे। तव्हांजी मैनेजमेंट ग्रुप आहे जंहिंमें पहिरियों SDM ऐं डिप्टी कमिश्नर थींदो आहे, वञी बाक़ाइदे चीफ सेक्रेटरी थींदो आहे। त अहिड़े नमूने सां काउंसलिंग जो मतिलबु उनजो इहो हूंदो त फिर सिर्फ़ु पंहिंजो पाण खे हिकिड़ा 6-8 महीना साल खनि घड़े तराशे टीचर जे साम्हूं कमु करे बाबा बहितर थी। ज़बरदस्त। अच्छा, भला तव्हांखे कॾहिं पढ़ाइण जो शौक़ु थियो साईं? भला तव्हां एॾी डिग्री वठी तव्हां माण्हुनि खे ॿुधायो, सम्झायो, इंस्टीट्यूशन में वञो, लेक्चर ॾियो, उजागर कयो माण्हुनि खे। सर बिल्कुलु मूंखे पढ़ाइण जो शौक़ु आहे। ऐं असांजी पंहिंजी स्विगेस कंपनी में बि मुख़्तलिफ़ असां वटि जेको आहे सो हिन वक़्तु लर्निंग LDC जे नाले सां लर्निंग डेवलपमेंट सेंटर आहे। कंहिं टाइम GTI करे सघिबो, गेस्ट ट्रेनिंग इंस्टीट्यूट हर में, जीअं हबीब बैंक आहे उन वटि पंहिंजो एजुकेशनल इंस्टीट्यूट आहे। जेको बि मुख़्तलिफ़ फर्म हूंदो उन वटि बिल्कुलु फर्म्स आहिनि एजुकेशन जे हवाले सां। छाकाणि त ट्रेनिंग सां ई जेको आहे उहो मैनेजर ट्रेंड थींदो आहे। पढ़ण सां ई जेको आहे उहो ॿारु जेको आहे कंहिं सुठी पोस्ट ते अची वेंदो आहे। जॾहिं हुन में मुहारत ईंदी त साईं जेसिताईं पढ़ाई जो तालुक़ु आहे, पढ़ाइण जो तालुक़ु आहे, त वधि में वधि शौक़ु आहे। चवां थो त शाम जो असां लेक्चर पंहिंजी मैनेजमेंट ते, काउंसलिंग ते, ऐं जेकॾहिं उहो करिकुलम मिलियो वेंदो मोटिवेशन ते, HR जे हवाले सां रिक्रूटमेंट ते, सिलेक्शन सिस्टम ते, सम्झो साईं त कीअं माण्हू कंहिं डिपार्टमेंट में वञे, या जेके बि मुख़्तलिफ़ उन जा जेके ॾिनो वेंदो सब्जेक्ट में बिल्कुलु असांखे पढ़ाइण जो शौक़ु आहे ऐं रहे थो। ऐं दिलि में इहा तमन्ना ॾींदा। शुरू न कयो अथव? कयासीं 2 3 कराची यूनिवर्सिटी में 1 ॾिना अथसीं। सम्झो सर इन सां गॾु जेको आहे सो पंहिंजी गैस कंपनी में बि 5-8 ॾिना अथसीं। ऐं बाक़ाइदे कॉन्फ्रेंस अटेंड बि कयूं था पिया, जीअं टाइम मिलंदो थो वञे ऐं वरी शेड्यूल मिलंदो त इंशाल्लाह बेड़ा पार थींदा। ज़बरदस्त साईं, माशाल्लाह बहितरीनु। ऐं असां बिल्कुलु ॿुधाईंदासीं पंहिंजे घर वारनि खे त ईअं माण्हू डिग्री हासिलु करे ऐं पोइ उहो विरहाए, इहो बि त फ़र्ज़ु आहे न त माण्हू जेको सिखे उहो सेखारे। तमामु ज़रूरी आहे त जेकॾहिं असां का शइ जेका असांखे अचे थी उहा असां ॿियनि ताईं कीअं था पहुचायूं, उहो कलवर साहिबु ज़बरदस्त ॿुधाए। हवाले सां साईं पेरेंट्स जी बि मां ॻाल्हि खे न छुपाईंदुमि, लिकाईंदुमि त असांजो बाबा अल्लाह यार जे नाले सां बाबा असांजो हिन जान तां लॾाणो करे वियो आहे, पर असांजो बाबा असां 5 भाइर आहियूं। त असांजे बाबा खे वधि में वधि शौक़ु इहो हूंदो हो त भई जे ज़ाहिरी ज़माने सां असां कंहिं सर्विस गवर्नमेंट सेक्टर में या पढ़ाई में तालीम जे मैदान में न आहियूं, त मां औलाद खे तालीम कंहिं बि हवाले सां ज़रूरु ॾियणी आहे ऐं उनखे पोस्ट ग्रेजुएशन ॾियणी आहे। बाबा जिन असांखे ग्रेजुएशन पोस्ट ग्रेजुएशन कराई फ्रॉम यूनिवर्सिटी ऑफ सिंध खां। मां BSc ऑनर्स साइकोलॉजी में कई, पोइ वरी पब्लिक में MPA कई। अञा बि अंदरि जो जेको हो सो तालीम जे मैदान में माना सेटिस्फेक्शन कोन हुई। मां इहो त असां बाबा डॉक्टर थींदासीं, PhD कबो।
मुंहिंजो ॿियो बि बिरादर आहे जेको मां जहिड़ो आहे, उहो लीडरशिप में PhD करे पियो, उन जी उन प्रोसेस आहे, मूंखे अवॉर्ड थी मिली आहे 2019 में फ्रॉम यूनिवर्सिटी ऑफ कराची खां। त बाबा जो इहो ख़्यालु हूंदो त जॾहिं मूंखे यादि आहे त 9th जी बाबा मार्कशीट खणी असांजे हिकिड़े पाड़े वारे कलवर, मां पनवाकिल सां सर तालुक़ु रखां थो, हुसैन कलवर सां असांजे फॉरेन में हिकिड़ो इंजीनियर हूंदो कलवर साहिबु, सो रसूल बख्श साहिबु हूंदो, उहो जॾहिं अमेरिका खां आयो त हुनखे बाबा चए त बाबा मां मार्कशीट खणी आयो आहियां, हे मुंहिंजे पुट जी ॾिस त सही, पुटनि जी ॾिस त सही, पढ़नि था या पढ़नि ई कोन था। त साईं जॾहिं बाबा जी हीअ असां शइ ॾिसी तमामु अचरज में पइजी वियासीं त बाबा साईं या तव्हांखे कीअं चए, बाबा मूंखे कहिड़ी ख़बर पए तव्हांजी मार्क्स छा आहिनि, तव्हां कीअं पढ़ो था। ऐं मुख़्तलिफ़ उते टीचर्स ॾे बि शाम जो असांखे वठी वेंदो हो त बाबा हिन खे ॾिसो, हिन खां क्वेश्चनिंग कयो ऐं हिन खे ग्रामर पढ़ायो, ऐं बाबा खे कुझु ग्रामर जूं जा जुमिला बि यादि हूंदा हुआ। त इहो पेरेंट्स जो ते बि हक़ इहो आहे। तव्हां पढ़ायो था ॿारनि खे, तव्हांजो बि शौक़ु हूंदो न। त हाणे वारा पेरेंट्स वरी मटिजी विया आहिनि, हाणे वारा पेरेंट्स पाण मोबाइल ते बिज़ी लॻा पिया आहिनि। न सर, मोबाइल जो मक़सदु ॿारनि खे मोबाइल वठी था ॾियनि, पाण मोबाइल आहे, इहो त तरबियत न थी न सही। सर न, पेरेंट्स जो वधि में वधि इहो ख़्यालु आहे, ईअं न त रुॻो पेरेंट्स जे वारा जेकॾहिं हू कंहिं सेक्टर में कमु कनि था, गवर्नमेंट में या कंहिं प्राइवेट एजेंसी में, त माण्हू चवे त साईं मां 8 बजे वञा थो, भई राति जो 8 बजे मोटी थो अचां, इहो जेको आहे कमु हुनजी मदर जो आहे। भई मदर जो कमु इहो आहे त हू त वीचारी घर संभालींदी, हू त तव्हांजे बचड़नि खे तव्हांखे साफ़ सुथरो करे घर खे ठीकु रखंदी। बाक़ी रही ॻाल्हि त तव्हां पीउ जो बि इहो ख़्यालु आहे त बाबा सैटरडे संडे में तोखे टाइम मिली वियो, पंहिंजे बचे खे ॾिसो त बाबा छा पढ़ियो आहे, तोखे डिफिशियंसी कहिड़ी आहे, तोखे कहिड़े सब्जेक्ट जी कमी आहे, हल त मां फलाणे उस्ताद ॾे तोखे वठी थो वञा पियो, जेको निपा ते आहे, डिफेंस में आहे, फलाणी जॻह ते आहे, वठी वियो, हू ॾिसंदो त छोकिरी जी लेवल केतिरी आहे, बाक़ाइदे तव्हांखे चवंदो भाई ठीकु आहे, हिन छोकिरे जी लेवल जेकॾहिं 30% ते आहे, पर अलाह जे हुकुम सां उस्ताद पढ़ींदो त उहो छोकिरो तव्हांजो 99% ते पहुचंदो, बिल्कुलु उस्ताद जी ऐं छोकिरे जे शौक़ सां ऐं पेरेंट्स जे कोऑपरेशन सां तव्हां बिल्कुलु तव्हां मंज़िल मारींदव। पर सर जेको बि पेरेंट हुजे, जेको बि पीउ हुजे, जेकॾहिं सर हू कंहिं बि नौकरी ते आहे, मिसाल आहे जेकॾहिं हू SDM आहे त छा चवंदो मुंहिंजो पुटु SDM हुजे? न, हू चवंदो त मुंहिंजो पुटु त कमिश्नर थींदो, कमिश्नर खां बाद में आराम सां सेक्रेटरी जा जेके आहे स्पॉट पे लिखंदो। इन खां अलावा जेकॾहिं हू SHO आहे त SHO चवंदो त न, मां थाणे जी मंज़िल ताईं न, मुंहिंजो पुटु जेको आहे चओ SI न, मां ठीकु आहे SI त मुंहिंजो पुटु भर्ती थिए, पर कॉम्पिटिशन करे हू बाक़ाइदे SSP जो इम्तिहान कामयाबु करे, CSS में PCS में कामयाबु थी, हू वञी DIG जी उहा संभाले ऐं मुल्क खे जेको आहे सो फ़ाइदो ॾे। हर हिकु पेरेंट्स जो, पर असांजी कुझु सुस्ती जे करे, कुझु काहिली जे करे, जेके असांजूं शयूं जेके आहिनि, छो साईं त जीअं मां अॻु में बि मिसाल त छो पेर पसारे वेठो आहियां, उथु डूंगर ॾारे वेंदासीं, त अर्ज़ु इहो आहे त सुस्ती जेका आहे न साईं, उहा सुस्ती इज़ द नेम ऑफ, जंहिंखे चए न त साइलेंस इज़ द नेम ऑफ डेथ, वाइल मूवमेंट इज़ लाइफ। मूवमेंट माना त तव्हां हरकत कंदो त बरकत मिलंदी न। बाबा आज़ान त ॾिनी, पेशमाम आज़ान त ॾिनी, मोज़िन आज़ान त ॾिनी, भाई हाणे तुंहिंजो कमु आहे त वुज़ू तूं पाण कर, आराम सां वञी वर्कऊ मराकिन में दाख़िल थी न, वर्कऊ मराकिन जे लाइ अल्लाह तबारक व तआला जो इहो तो ते बंदा महिरबानी थी त तोखे सेंस ऑफ ऑर्गन्स ॾिनई त तूं आज़ान ॿुधी ऐं चए त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त बिल्कुलु मां मुस्लमान आहियां ऐं आज़ान ॾिनी आहे, ही पहर थियो आहे, ही टाइम थियो आहे। हाणे तूं वर्कऊ अराकीन में कीअं पहुचंदे? जॾहिं वुज़ू कंदे, तयारी वठंदे, तूं 2 कदम भरे वेंदे, उते वञी तूं रुॻो पंहिंजे लाइ न, पूरी संसार जे लाइ, अल्लाह तबारक व तआला सॼी काइनात जे लाइ दुआ कर, ए मुंहिंजा ख़ालिक़ अकबर, तूं तौफ़ीक़ ॾिनी या तुंहिंजी महिरबानी, मूंखे सिजतो नसीब फरमाई, सिजतो नसीब फरमाई, पर सदके तुंहिंजी काइनात जे, तुंहिंजी रज़ाकियत जे सदको सदन खे रिज़्क़ बि ॾे, जेके बीमार आहिनि उनखे शफ़ा बि अता फरमाए, जंहिंखे जेको मसइलो आहे मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे सदके भलाई फरमाए, त ॿेड़ा पार थींदा, ऑटोमेटिक तव्हां घरे न पुॼो, तव्हांजा मसइला हल चका हूंदा। छाजे करे? तव्हां वञो त सही न,
हाणे उहो मुला जेको आहे उहो तव्हांखे ज़ोरी त कोन खणणु ईंदो हा बिल्कुलु ईअं आहे सर इहो आहे त इहो माण्हू पाण में अभ्यास न ॾाढो सुठो साईं ॾाढो सुठो आख़िर में साईं कहिड़ो पैगाम ॾींदो असांजे ॾिसण वारनि जे लाइ सर पैगाम ॾिसण वारनि जे लाइ जेका आहे त यकीन कयो प्रोग्राम ईअं ख़तमु थियो ख़बर ई न दिलि ई नथी तव्हांजी कचहरी में एॾो मज़ो आहे जो वाह वाह साईं वाह मल्टाए पैगाम कहिड़ो खां क्वेश्चन बि कया त हिकु त सिंध जो नौजवान खे पाण पतोड़णो आहे हा निंड न कजे एतिरी हा त इहो जेको सुताव थी जाग सुम्हणु आहे जेका डी मोटिवेट आहे या डी मूवमेंट में आहे त उहो आहे सुतल त शाह साहिबु चएसि थो त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग तोखे निंडूं कंदे न मिले वाह वाह इहो असांजे दीन जो बि इहो आहे ऐं दीन जे पढ़ो त ई बेतन भाई आयतूं आहिनि नियो मन लाइन प्रियांसंदे पार ॾे शाह साहिबु जेको आहे न असांजो साईं उहो सरताज जेको आहे उहो अलाह तबारक व तआला हुनखे गिफ्टेड कयो आहे इल्मु गिफ्टेड कयो आहे इल्मु त रही जीअं असांजो साईं जे चयो वञे न 15 सिपारा यादि आहे साईं जन खे पीरान पीर दस्तगीर मोहम्मद सुबानी खे साईं माउ जे पेट खां विया न साईं त अर्ज़ु इहो आहे त असांजो नौजवान खे पाण पतोड़णो आहे पाण वञे टीचर ॾे वञे लर्निंग प्रोसेस खे सुधारे जिते जिते डिफिशियंसीज़ आहिनि उहो जेको हुन खां सुपरवाइज़ में मथे आहे जेको पढ़ियल आहे उन सां वञी गॾिजे बिल्कुलु अहिड़ो तराश जी भठे मां गाॾी सिर ते निकिरी ईंदो दैट में बी बेनिफिशियल फॉर अवर कंट्री नॉट ओनली फॉर अ कंट्री ग्लोबलाइज विद कॉम्पिट वाह साईं वॾी महिरबानी थी कलवर साहिबु वॾी महिरबानी ॾाढो मज़ो आयो जी दोस्तो हिन करे असांजो जेको प्रोग्राम पंहिंजी पुॼाइणी थो पए थो इंशाअल्लाह ताला सुभाणे तव्हां सां थींदी मुलाक़ात पंहिंजे मेज़बान सजाद सुहा खे ॾींदा इजाज़त अलाह हिन खे